जो जिक्र कर, सुबह जो भी कर, शाम जो भी कर, हर वक्त रब के पाक नालन जो जिक्र कर। शैतान आयो तो के शिकार क्या गुनाह जो कम कराया, लेकिन तू अल्लाह के जिक्र में मसरूफ आही हाने शैतान के जरूरत ना है तो के शिकार कर। अजो वायदो क्यों तो रब के पाक नालन जो जिक्र करना से अब इंशाअल्लाह तो चो ना थोड़ा ते सुरी चो माशाअल्लाह हिम्मत की थोड़ा ते सुरी चो माशाअल्लाह। तमाम अर्ज पे कयूं रब तो फरमाए लक़द काना लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह दुनिया आलिही व अस्हाबिही व बनातिही व अहली बैतिही व अतबाए खुसूसन अला अबी बकर व उमर व उस्मान व अली रिज़वानुल्लाहि तआला अलैहिम अजमईन। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। प्यार मोहब्बत से मदीने जे सईं ते दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सरकारे दो आलम के रुख पर सरकारे दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा। सरकारे दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा। जब जुल्फ़ों का जिक्र है कुरान में रुख़सार का आलम क्या होगा। मेराज की शब जब अल्लाह ने महबूब अपने को बुलवाया। मेराज की शब जब अल्लाह ने महबूब अपने को बुलवाया। सोचो तो सही और दोनों में गुफ्तार का आलम क्या होगा। जिस वक्त हलीमा की गोदी जिस वक्त हलीमा की गोदी अनवार खुदा से रोशन थी। जिस वक्त हलीमा की गोदी अनवार खुदा से रोशन थी। उस वक्त हलीमा दाई के
घर बार का आलम क्या होगा। जिस वक्त थे उनकी खिदमत में, जिस वक्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली, जिस वक्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली, उस वक्त रसूल अकरम के दरबार का आलम क्या होगा। अबू बकर उधर, अबू बकर उधर, उस्मान इधर, एक सिमत अली एक सिमत उमर, इन जगमग जगमग तारों में, इन जगमग जगमग तारों में महताब का आलम क्या होगा। खाई है कसम, खाई है कसम खुद कुरान ने असहाब के दौड़ते घोड़ों की, खाई है कसम खुद कुरान ने असहाब के दौड़ते घोड़ों की। असहाब का जब ये आलम हो, असहाब का जब ये आलम हो, सरकार का आलम क्या होगा। काबिल सब एहतराम मुझे मोहतरम दोस्तों, भाइरों ऐं बुजुर्गों, तव्हां असां अज 27 जनवरी सन 2025 ईसवी बमुताबिक 26 रजब तव्हां असां हिन गोठ में मेराज मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस में गॾु हो। दुआ है अल्लाह साईं मुंहिंजी ऐं अवां जी हिन हाज़िरी खे पंहिंजे बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। रजब जे महीने में खालिक अकबर इमामुल अंबिया जनाबे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मेराज कराया। मेराज उरूज खां वरतल, उरूज चइबो आहे बुलंदी खे। ऐं मेराज इन जे करे करायो वियो त जीअं दुनिया वारनि खे हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान जो इल्म थे। अल्लाह मेराज त ॿियनि नबियनि खे भी करायो, लेकिन उहो मेराज इम्तिहान जी शक्ल में ऐं फर्श ते करायो वियो। लेकिन खालिक अकबर पंहिंजे महबूब खे जेको मेराज करायो उहो इनाम जी शक्ल में ऐं अर्श में। मेराज वारी रात सय्यद काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के वडा मंजर ॾेखारिया विया। जन्नत ऐं जहन्नम जा वडा वडा मंजर ॾेखारिया विया। सय्यद काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह एडो रुतबो ॾिनो जो रब थो फरमाए, जॾहिं मां पंहिंजे महबूब खे फर्शन खां अर्शन ते घुरायो तो सिर्फ मुझे ऐं मुझे महबूब के विच में सिर्फ इन कमानन जो फासलो हो या उन खां भी अञा घट। अल्लाह जन जनाब आदम के मेराज करायो तो अरफात भी करायो, जनाब नूह के मेराज करायो तो बेड़े भी करायो, जनाब याकूब के मेराज करायो बच्चे यूसुफ की जुदाई में, जनाब यूसुफ के मेराज करायो मिस्र के कैद खाने में,
जनाब यूनुस के रब मेराज करायो मच्छी जे पेट में। जनाब मूसा के रब मेराज करायो नील जे छोले। जनाब ईसा के रब मेराज करायो फाही जे फंदे थे। जनाब इब्राहिम के रब मेराज करायो बाहि जे आड़ा में। जनाब इस्माइल के छुरी जे हेठा। सभिनी जी सूरत इम्तिहान जी आ फर्श ते आ। मदीने वारे मीर जिखे रब जो मेराज करायो उहा सूरत इनाम जी आई अर्श। सय्यद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत तय्यबा के समझो। रब तो फरमा लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। दुनिया जा इंसानों तवांजे ला तवांजी जिंदगी गुजारण जो बेहतरीन नमूनो मुझे महबूब जी जिंदगी था। अज असां परेशान छो आयो? वडेरा हो जा या गरीब हो जा, हर हिक माण्हू परेशान है। इन जे लाइ त असां सय्यद काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो तक छॾे ॾिनो। ऐं असांजे कौल ऐं असांजे फेल में तज़ाद। असां चऊं हिकिड़ो था कयूं ॿियो था। हेॾो जलसो करायो वियो आहे, लेकिन माण्हू घणा आहिनि? चंद माण्हू जेके सिर्फ़ आंगुरनि ते ॻणजनि। ऐं रब जो फरमाए वमन आरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़न्का वनहशुरुहु यौमल क़ियामति अअमा। रब तो फरमाए जेको मुझे फरमान खां मुंह मोड़ींदो, जेको मुझे कुरान खां मुंह मोड़ींदो, रब तो फरमाए मां अल्लाह उनखे अज़ाब कंदो। एक अज़ाब दुनिया में ऐं ॿियो आखिरत में। रब तो फरमाए वमन आरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़न्का। रब तो फरमाए पहिरियों अज़ाब दुनिया में इहो आहे तव्हां अल्लाह उन जी मईशत तंग करे छॾींदुसि। अरबपति या खरबपति या करोड़पति या वॾियूं गाॾियूं आहिनि, वॾा बंगला आहिनि, वॾियूं ज़मीनूं आहिनि, वॾा नौकर ऐं चाकर आहिनि, लेकिन सुकून कोन्हे। रात जो निंड कंदो त बि ईअं निंड न ईंदसि जेसीं ताईं वञी आराम जी गोरियूं खाए। मईशत तंग थी वई, एमपी आ त बि परेशान, एमएनए त बि परेशान, वजीर आला वजीर आजम त परेशान। रूह गरीब परेशान ना है, अमीर भी परेशान आ। तो रब जो फरमाए वमन आरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़न्का। पहिरियों अज़ाब दुनिया में त मईशत तंग करे छॾी, माना सुकून खसजी वञे। तो सुकून दुनिया में ना है, सुकून अल्लाह जे नाले में आ। सुभान अल्लाह, अल्लाह जो ज़िक्र आ, अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो ज़िक्र आ, अल्लाहु अकबर अल्लाह जो ज़िक्र आ। जॾहिं को शिकारी पखी के शिकार कंदो आहे, जॾहिं उनखे तीर हणंदो आहे, पखी अल्लाह जे पाक नालनि जो ज़िक्र कंदो आहे। शिकारी उन पखी के शिकार नथो करे सघे। अल्लाह जा बाना रब जो ज़िक्र एॾो त क़ीमती आहे त तू रब जे पाक नालनि। इंसानो कामयाब तॾहिं थींदो जॾहिं तव्हांजी ज़िंदगी में मुंहिंजे महबूब मुहम्मद मीर वारो नमूनो हुजे। मदीने जे साईं जो हुकुम आहे त 5 वक़्त नमाज़ पढ़ो। मदीने जे साईं जो हुकुम आहे त रमज़ान जा रोज़ा रखो। मदीने जे साईं जो हुकुम आहे त गरीबन मिस्कीनन ऐं यतीमन जी ख़िदमत कयो। मदीने जे साईं जो हुकुम आहे त साड़ न कयो। सजन झलियो आहे साड़ न कयो। सजन झलियो आहे त गिला न कयो। सजन झलियो आहे त चुगली न हणो। मां तव्हां खां पुछां थो त इहे बीमारियूं असांजे मुआशरे में आहिनि या न? ये बीमारियूं असांजे मुआशरे में आहिनि या न? पोइ सुकून काॾों अचे? ऐं मदीने जे साईं फरमायो क़यामत जो ॾींहुं जॾहिं थींदो, ऐं क़यामत जो ॾींहुं को मामूली ॾींहुं न हूंदो।
को दुनिया जो नी हुजे 12 कलाकनि जो 10 कलाकनि जो 8 कलाकनि जो 14 कलाकनि जो क़यामत जो हिकिड़ो निहारो जंहिंजी मिक़दार जंहिंजी ड्रेख जंहिंजी तूल 50,000 साल जे बराबर हूंदी 50,000 साल जे बराबर क़यामत जो हिकिड़ो ॾिहाड़ो हूंदो ऐं लेकिन उन ॾिहाड़े ते को सायो न हूंदो जो उन साए जे हेठां माण्हू कुछ आराम करे को पाछो न हूंदो जो उन पाछे जे हेठां माण्हू कुछ आराम करे संजन फरमायो हा क़यामत जे ॾिहाड़े पाछो हूंदो हिकिड़ो वो अल्लाह जे अर्श अज़ीम जो पाछो हूंदो ऐं साईं उन ॾिहाड़े ते केर हूंदा उन अर्श अज़ीम जे पाछे जे हेठां मुंहिंजे साईं फरमायो 7 खुश नसीब हूंदा जिनके रब क़यामत जे ॾिहाड़े उन अर्श अज़ीम जे पाछे जे हेठां जगह असां हिते गर्मी जे मौसम में जून जुलाई जे महीने में के दोस्त असां के चयो तो मुझे 10 मिनट इंतजार कर मां चा थो सख्त गर्मी लगी पई हानी 10 मिनट हो चाहियो हुन के 20 मिनट थिया आयो ता नाराज थी पियो त 10 मिनट चयो थई त बीहू सख्त गर्मी लगी पई ताक मंछंदा जून जुलाई जो महीनो मासा वाला का दुश्मनी है छा हिते जने 20 मिनट गर्मी में बीहूं था रड़ियूं था कयूं ताहूं था कयूं कूकू था कयूं क़यामत जे ॾिहाड़े 50,000 साल कीअं बीहंदासीं हिते जने गर्मी जे मौसम में वापडा वारा लाइट बंद करे छॾींदा आहिनि रड़ियूं कंदा हो त वापडा वारनि ज़ुल्म करे छॾियो नाहक करे छॾियो लाइट बंद करे छॾियो क़यामत जे ॾिहाड़े 50,000 साल कीअं बीहंदासीं का गणती काने को फिक्र कोने सिर्फ दुनिया जी गणती है 24 कलाक दुनिया जी गणती है आई गणती इने था कयो जो मरणो ही कोने लेकिन अल्लाह जो इंसाफ त ॾिसो अल्लाह जो इंसाफ त ॾिसो जे कब्र में गरीब थो वने सागी कब्र में गरीब अकेलो तो अमीर भी अकेलो गरीब मरी वेंदो उनके कफन जो चादरों पाराए करे दफनाईंदो अमीर मरंदो उनके भी सागियूं कफन जो चादरों पाराए करे दफनाईंदो पो तकब्बुर छाजो वडाई छाजी आकड़ छादी मस्ती छाते मदीने जे मीर फरमायो मन तवाज़ा लिल्लाहि रफ़अहुल्लाह सुभान अल्लाह तो चओ थोरो ॾाढिया बस मां उकलाया तो मोहब्बत सा मदीने जे मीर फरमायो मन तवाज़ा लिल्लाहि रफ़अहुल्लाह मदीने जे साईं फरमायो जे अल्लाह जे माने आजिज़ी कई इनकिसारी कई तवाज़ो कयो रब के राज़ी कंदे इरादे सां मदीने जे मीर फरमायो अल्लाह इन बाने के दुनिया में भी इज्जत दींदो त आखिरत में भी इज्जत ॾेई छॾी ऐं मदीने जे मीर फरमायो आकड़ न कजो वॾाई न कजो आकड़ अल किब्र रिदाई मदीने जे साईं फरमायो वॾाई मुंहिंजे अल्लाह जी चादर को वडेरो हुजे उन जी चादर खणी गिरदू पाए सिर विञाईंदे हे त शहनशाह आहे हे त बादशाह जो बादशाह जंहिंजे कब्ज़े कुदरत में सॼी दुनिया है जंहिंजे इजाज़त का सवा को कख पन चुरी न दो सके मदीने जे साईं फरमायो त मुंहिंजो रब तो फरमाए अल किब्र रिदाई ओ मिट्टी मां ठहल इंसान वडाई तोखे नथी सुहे वडाई अल्लाह जे जात के दी सुहे तकब्बुर छाते दो करे रब दो फरमाए फल यंजुरिल इंसानो मिम्मा खुलिका खुलिका मिम्मा इल्दाफिकी यखरुजु मिम बैन सुल्ब व तराइब जण अल्लाह हिय तो चवे ओ काफिल इंसान तकब्बुर छाते तो करी वडाई छाते तो करी आकड़ छाते तो करी
नाज छाते तो करी, मस्ती छाते तो करी। रब तो फरमाए फलयंजुरिल इंसानो मिम्मा खुलिका मिम्मा इंदाफिकी यखरुजु मिन बैनिस सुल्बि वत्तराइब। ओ दुनिया में वडाई सा हलण वारा रब तो फरमाए मां अल्लाह तो के सोन के टुकड़न मां नाहे ठाहियो, चांदी जे ज़रन मां नाहे ठाहियो, मुश्क अंबर मां नाहे ठाहियो, याकूत मरजान मां नाहे ठाहियो। रब तो फरमाए हिकड़ो गंदो पानी जो कतरो जेको तुझे जिस्म के लगे, तोखे नफरत वठे, तुझे कपड़न के लगे, तोखे किरब वठे। रब तो फरमाए पोइ कहिड़े मुंहं सां मां अल्लाह सां सीनो थो सा। कुछ ॾींहंनि जे लाइ आयो आहे, कुछ वक़्त जे लाइ आयो आहे, वरी वञो। जेके कल हुया अॼु कोन आहिनि, जेके अॼु आहिनि उहे सुभाणे कोन हूंदा। रब जो फरमाए कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम। रब जो फरमाए हर शइ फना है, बाकी जात मां अल्लाह जिया। सुहते नाज करण वारा सुहते नाज न कर, कब्रिस्तान जो चक्कर ॾैया खोड़ सोना कब्रिस्तान जे मिट्टी में सुता पिया आहिनि। जवानी ते नाज करण वारा जवानी ते नाज न कर, कब्रिस्तान जो चक्कर ॾैया खोड़ जवान कब्रिस्तान जे मिट्टी में सुता पिया आहिनि। पैसे ते नाज करण वारा, इक़्तिदार ते नाज करण वारा, दौलत ते नाज करण वारा, दौलत ते नाज न कर, इक़्तिदार ते नाज न कर, कब्रिस्तान जो चक्कर ॾैया घोड़ा अरबपति खलबपति कब्रिस्तान जे मिट्टी में सुता पिया आहिनि। रब तो फरमाए कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। रब तो फरमाए हर नफ्स के मौत जो मज़ो चखणो। वॾाई न कयो, आकड़ न कयो। मदीने जे साईं फरमायो क़यामत जो हिकड़ो ॾिहाड़ो 50,000 साल जे बराबर होंदो। मदीने जे साईं फरमायो कान मिक़दारुहु 50,000 सना। मदीने जे मीर फरमायो सबअतुन युज़िल्लुहुमुल्लाहु फी ज़िल्लिही यौम ला ज़िल्ल इल्ला ज़िल्लुहु। इमामुन आदिलुन रजुलुन क़ल्बुहु मुअल्लकुन बिल मसाजिद शाबुन नशअ फी इबादतिल्लाहि अज़्ज़ व जल्ल रजुलानि तहाबा फिल्लाहि इज्तमआ अलैहि व तफर्रका अलैहि। रजुलुन दअत इमरातुन ज़ातु मनसबिन व जमालिन फ़क़ाल इन्नी अख़ाफ़ुल्लाह। रजुलुन ज़करल्लाह ख़ालियन फ़फ़ाज़त ऐना। रजुलुन तसद्दक़ बिसदक़तिन फ़अख़फ़ाहा हत्ता ला तअलम शिमालुहु अन यमीनिही। औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हे नबी जन जो सरदार नबी, हे रसूलन जो पगदार नबी, हे काइनात जो महदार नबी, हे अल्लाह जो दिलबर, हे नबी जन जो अफसर, हे शाफिए माशर, हे साक़िए कौसर, हे बुलंदो बाला कदर, हे रहमत जो समंदर जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक बाज़बान जा पाक लफ्ज़ तो पढ़ा। मुझो अक़ीदो आसमान हेठ अची सके थो, जमीन मथे वञी सके थी, काइनात जो निज़ाम दरहम बरहम थी सके थो। मुझो अक़ीदो ऐं ईमान न अल्लाह जे क़ुरान में कोई शक, न मदीने जे साईं जे फरमान में कोई शक। अल्लाह जो क़ुरान भी 100 सैकड़ो सच्चो आहे, मदीने जे साईं जो फरमान भी 100 सैकड़ो सच्चो। सुभान अल्लाह तो चओ ना, वॾे आवाज़ सां चओ ना। या हिन इलाके में सुभान अल्लाह चवण जो को रवाज कोने बाबा ॾाढे त चओ सुभान अल्लाह। मदीने जे साईं फरमायो क़यामत जो हिकड़ो ॾिहाड़ो 50,000 साल जे बराबर होंदो। मदीने जे साईं फरमायो उन ॾिहाड़े ते 7 अज़मत वारा, 7 रुतबे वारा, 7 मकाम वारा, 7 शान वारा, जिनके अल्लाह पंहिंजे अर्श अज़ीम जे पाछे जे हेठां जगह ॾींदो। मदीने जे साईं फरमायो क़यामत जे ॾिहाड़े 7 अज़मत
इज्जत वारा जिनके अल्लाह पांजे अर्श अजीम जे पाछे जे हेठा जगह दींदो दुआ क्यों तो अल्लाह से तवई असा के उनन मा करे आमीन तो चो डाडिया चो वरी आवाज सां चो मदीना जे साईं फरमायो पहरे नंबर ते इमामुन आदिल इंसाफ करण वारो बादशाह उलमाए किराम लिखो आ इनमा इंसाफ करण वारो हर उहो शख्स जैसे जो निगरान आ तू घर जो वडो आ घर वारन सा इंसाफ कर गोठ जो वडो आ गोठ वारन सा इंसाफ कर यूसी जो वडो आ यूसी वारन सा इंसाफ कर तालके जो वडो आ तालके वारन सा इंसाफ कर जिले जो वडो आ जिले वारन सा इंसाफ कर सूबे जो वडो आ सूबे वारन सा इंसाफ कर मुल्क जो हाकिम मुल्क वारन सा इंसाफ कर इंसाफ कंदे त बचंदे इन दुनिया जे जहान में इंसाफ करण वारे जो को अगो कोने सूबेदार इंसाफ कंदो थाणो कसींदस जद इंसाफ कंदो छुट्टी दे रवानो थी वेंदो जेकॾहिं को निगरान सही नमूने मार्को ॾिनई ॿीहर उन निगरान खे मुक़रर ई कोन कंदा हिते इंसाफ करण वारे जो को अगु कोने को का मार्केट काने का वैल्यू काने का लेकिन क़यामत जे ॾिहाड़े इंसाफ करण वारे जो अल्लाह वटि वॾो अगु हूंदो अल्लाह वटि वॾी मार्केट हूंदी मदीने जे साईं फरमायो इमामुन आदिलुन आवाज़ो ईंदो इंसाफ करण वारो बादशाह काॾे वयो इंसाफ करण वारो हुक्मरान काॾे वयो इंसाफ करण वारो अॻवान काॾे वयो अचे मां अल्लाह जे अर्श अज़ीम जे पाछे जे हेठा इंसाफ कयो ना इंसाफी न कयो ना इंसाफी अल्लाह के पसंद ना है जुल्म मुझे अल्लाह के पसंद ना है जो को जुल्म कंदो वो दुनिया में भी नाकाम था आखिरत में नाकाम मां एगो किस्सो पढ़ियो हिकड़ी औरत हुई जेका पांजे मासूम बच्चे के थन थी प्यारे तो उन औरत जे घर जे भरसा हिकड़े सरदार जो गुजर थियो जिनकी सवारी भी भली ही कपड़ा भी भला हा जुती भी भली उन मासूम बच्चे उन अम्मा हथड़ा मथे खड़ी करे अर्ज कयो या अल्लाह इन मुझे मासूम बच्चे के भी इन सरदार वांगुर बनाए जा जिनकी सवारी भी भली आ कपड़ा भी भला हिन जुती भी भली आ उन मासूम बच्चे अम्मड़ जे छाती मां वाद कडी करे अल्लाह के अर्ज के या अल्लाह जी अम्मा थी जवई उहे न गड वरी थोड़ो वक्त गुजरियो उतां हिकड़ी औरत जो गुजर थियो जंहिंजा कपड़ा फाटल हा वार बिखरल हा पेरन में जुती कान ही जेके माण्हू चंबा इन ठोशा पिया हड़न जंहिंजी मुआशरे में का इज्जत कान हुई उन मासूम बच्चे अम्मड़ जे छाती मां वात कढी करे अर्ज कई या अल्लाह मुखे इन औरत वांगुर बनाए जा अम्मड़ चयो पुत्र हो तो सरदार हो हुन जी सवारी भी भली ही कपड़ा भी भला हा जुती भी भली ही उन मासूम बच्चे जो अम्मड़ के जवाब दिनो वो सोन जे पानी सा लिखण जे काबिल उन मासूम बच्चे जो अम्मा जंहिंजी सवारी भली ही जंहिंजा कपड़ा भला हा जंहिंजी जुती भली ही अम्मा इहो ज़ालिम हो जे औरत जा वार बिखरल हा कपड़ा फाटल हा पेरन में जुती कान ही जेके माण्हू चंबा इन ठोशा पिया हड़न जंहिंजी मुआशरे में का इज्जत कान हुई अम्मा इहा मज़लूम हुई मां पंहिंजे रब खे अर्ज़ थो कयां ओ मुंहिंजा अल्लाह मूंखे ज़ालिमनि मां न बणाए जा मूंखे मज़लूमनि मां बणाए अज़्ज़ुल्मु ज़ुल्मात यौमल क़ियामह जुल्म न कयो इंसाफ के कायम कयो मदीने जे साईं फरमायो इमामुन आदिलुन पहरे नंबर ते इंसाफ करण वारो अचे अल्लाह जे अर्श अजीम जे पाछे जे हेठा मदीने जे साईं फरमायो बे नंबर ते रजुलुन क़ल्बुहु मुअल्लकुम बिल मसाजिद मदीने जे साईं फरमायो बे नंबर ते उहो शख्स जंहिंजी दिल मस्जिद सां अटकियल हो मस्जिद केंजो घर आ केंजो घर आ अल्लाह जो
जिन्हें दिल मस्जिद से अटकल हो दुकान ता मोटियो मस्जिद में आयो, कारोबार ता मोटियो मस्जिद में आयो, ड्यूटी ता वांदो थियो मस्जिद में आयो, केमल रुकू में आ, केमल क़ियाम में आ, केमल सजदन में आ, केमल मस्जिद जे कुंड में वेही करे अल्लाह जे कुरान की तिलावत थो करे। बेपहरी जो मस्जिद में आयो, त्रिपहरी जो मस्जिद में आयो, सांझी जो मस्जिद में आयो, सोभाणी जो मस्जिद में आयो, फजर जो मस्जिद में आयो, हिन जी मस्जिद सा ॾाढी दिल आ, मस्जिद सा ॾाढी मोहब्बत आ। मदीने जे साईं फरमायो इहो शख्स जंहिंजी दिल मस्जिद सा अटकल आ, जंहिंजो मस्जिद सा प्यार आ, जंहिंजी मस्जिद सा मोहब्बत आ, इनखे मुबारक ॾियो। इन जी जगह क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह जे अर्श अज़ीम जे पाछे जे हेठां होंदी। मदीने जे साईं फरमायो 3 नंबर ते शाब नशाफी इबादतिल्लाहि अज़्ज़ व जल्ल, वो जवान जिन जवानी में अल्लाह के राजी कयो। जवाना अखियों सही, कन्न सही, ज़बान सही, हथ पैर सही, अकुल सही सालिम, हर शइ जी कुव्वत। शैतान हिन के चयो फलाणो गुनाह भी कजा, फलाणो गुनाह भी कजा, फलाणो गुनाह भी कजा। हिन पांजो पान के रोकियो रब के राजी करंदे इरादे सां। मदीने जे साईं फरमायो हाणे जवानी में पांजो पान के गुनाहन खां बचाईंदो आयो, इनखे मुबारक ॾियो। इन जी जगह क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह जे अर्श अज़ीम जे पाछे जे हेठां। चौथे नंबर ते मदीने जे साईं फरमायो रजुलानी तहाबा फिल्लाहि इज्तमा अलैहि व तफरका अलैहि, उहे बे शख्स एक बे सां मोहब्बत कयो, एक बे सां प्यार कयो। दुनिया जो कारोबार मकसद कोन हो, दुनिया जो धंधो मकसद कोन हो, दुनिया जो व्यापार मकसद कोन हो, दुनिया जो को मफाद कोन हो। हिन हुन सां इन जे करे प्यार कयो। ये कुरान जो कारिया, ये कुरान जो हाफिजा, ही आलिमा है मुफ्तिया, इन जे करे हुन सां प्यार कयो। मदीने जे साईं फरमायो ये बई शख्स मुझे अल्लाह के एडा वणंदा आहिनि, इन्हनि खे मुबारक ॾेई छॾियो जिन हिक ॿिए सां प्यार कयो। मां रब खे राज़ी करण जे इरादे सां इन्हनि जी जॻह क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह जे अर्श अज़ीम जे पाछे जे हेठां। 5 नंबर ते मदीने जे साईं फरमायो रजुलुन दअतु इमरातुन ज़ातु मनसबिन व जमालिन फक़ाल इन्नी अखाफुल्लाह। सुभान अल्लाह चो, ॾाढियां चो, वॾे आवाज़ सां चो। यार थी सके तो तुझे सुभान अल्लाह जो रड़ियों रुठल रब के परचाए, थी सके तो इन मोहब्बत जे बदले रुठलो रब मेहरबान थी सके तो इन मोहब्बत जे बदले क़यामत जे ॾिहाड़े तोखे मदीने जे साईं जी शफाअत नसीब थी। नंढा न वॾा चवन सुभान अल्लाह, वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह। मदीने जे साईं फरमायो 5 नंबर ते रजुलुन दअतु इमरातुन ज़ातु मनसबिन व जमालिन फक़ाल इन्नी अखाफुल्लाह। मदीने जे साईं फरमायो 5 नंबर ते उहो शख्स जेके सोनी औरत गुनाह जी दावत ॾिनी, रुगो सोनी ना है, रुगो खूबसूरत ना है। हदीस में अचे तो वडे माल ऐं मिल्कियत वारी भी आ, वडे घराणे ऐं खानदान वारी भी आ। हिन माण्हू समझो अगर मां गुनाह जो कम कंदुस पैसा भी जाम मिलंदा, नफ्स पे राजी थी पवंदो, लेकिन उन वक्त हिन के अल्लाह जो भाव थियो। हिन चो भेड़ मांखे रब जो भाव थो थिए। मदीने जे साईं फरमायो अञा इन जी ज़ुबान मां इहे लफ़्ज़ नथा निकरन, अल्लाह इन जे मथां जन्नत के वाजिब तो करे छॾे, इन के मुबारक ॾेई छॾियो। इन जी जगह क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह जे अर्श अज़ीम जे पाछे जे हेठां होंदी। 6 नंबर ते साईं कहिड़ो मदीने जे साईं फरमायो रजुलुन ज़करल्लाह खालियन फफाज़त आईना। ॾाढियां चओ सुभान अल्लाह, वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह। मदीने जे साईं फरमायो 6 नंबर ते उहो शख्स आहे गुनाहगार, आहे तवज्जो, आहे बदकार,
बचपन का वठी करे जवानी ताईं, जवानी का वठी करे पोड़ब ताईं हिन जो वार वार गुनाहन में विख विख गुनाहन में, लेकिन हिकड़े दिहाड़े ते हिनके पंहिंजा गुनाह याद अची विया, पंहिंजा ॾोह याद अची विया, पंहिंजो ख़तउ याद अची वियो। यार मां फलाणो गुनाह भी कयो हो, फलाणो गुनाह भी कयो हो। कब्र में हिसाब किताब ॾींदुसि कीअं थींदो, क़यामत जे ॾिहाड़े रब जे साम्हूं बीहंदुसि कीअं थींदो। हाणे गुनाहनि जे भव जे करे, जहन्नम जे अज़ाब जे भव जे करे, रब जे खौफ जे करे अखियुनि मां ॻोड़ो वहायईं। मदीने जे साईं फरमायो इनजे अखि मां निकतल हो ज़मीन ते नथो करे, अल्लाह इनजे मथां जन्नत के वाजिब थो करे छॾे। ऐं मदीने जे साईं फरमायो इनके मुबारक ॾेई छॾियो, इन जी जगह क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह जे अर्श अज़ीम जे पाछे जे हेठां हूंदी। 7 नंबर ते सुभान अल्लाह चओ त ॿुधायां वॾे आवाज़ सां। मदीने जे साईं फरमायो 7 नंबर ते रजुलुन तसद्दक़ बिसदक़तिन फअख़फ़ाहा हत्ता ला तअलम शिमालुहु अन यमीने। मदीने जे साईं फरमायो उहो शख्स जे अल्लाह जे नाले ते काश ॾिनी, अल्लाह जे नाले ते काश ॾिनी, गरीब जी ख़िदमत की, मिस्कीननि जी ख़िदमत की, यतीमन जी ख़िदमत की, पाड़े वारा गरीब है उन्हनि जो ख्याल की, मस्जिद में ताउन की, मदरसे में ताउन कई, आलिमन तालिबन ते खर्च कई, पर लिकाए ने रजुलुन तसद्दक़ बिसदक़तिन फअख़फ़ाहा हत्ता ला तअलम शिमालुहु अन यमीन। अल्लाह जे नाले ते ॾिनई पर लिकाए हिकु रब के ख़बर भी उन बंदे के ख़बर। मदीने जे साईं फरमायो जे लिकाए रब जे नाले ते ख़र्च कयो, मस्जिद में चंदो ॾिनई, मदरसे में चंदो ॾिनई, आलिमन ते ख़र्च कई, तालिबन ते ख़र्च कई, गरीबन ते ख़र्च कई, मिस्कीनन ते ख़र्च कई, यतीमन ते ख़र्च कई, पाड़े ओड़े वारन ते ख़र्च कई, पर लिकाए ॾिनई। मदीने जे साईं फरमायो जिन लिकाए रब जे नाले ते खर्च कयो, इहो बाथू भी मुझे अल्लाह के एडो थो वणे, एडो थो वणे, एडो थो वणे जो इनके मुबारक ॾेई छॾियो, इन जी जगह क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह जे अर्श अज़ीम जे पाछे जे हेठां। मुंहिंजा मोहतरम दोस्तो टाइम थी चुको आहे, वरी कंहिं ॿियो मौक़े ते इंशाअल्लाह हयाती रही त मुलाक़ात थींदी। मां जेको चयो अल्लाह से मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। अमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।